अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब वली मोहम्मद में सिंधु दरिया मां पंजाब पारां पानी चोरी करण खिलाफ जसकम मरकज़ जे सॾ ते जसकम डिवीज़न ऑर्गेनाइज़र हाशिम लगारी, चीफ ऑर्गेनाइज़र शाबान माटरी, इमदाद लगारी, ऑर्गेनाइज़र मसूद शाह, डॉक्टर अल्लाह रखियो कलोड़ो, गुलाम शबीर संगरा ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी अॻवानी में नवाब वली मोहम्मद नेशनल हाईवे ते पंजाब पारां सिंध जे पाणी ते कब्ज़ो करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब सिंधु दरिया मां गैर कानूनी कैनाल ज़रिए सिंध जे हिस्से जो पानी चोरी करे थो, जंहिं सबब सिंध में पानी जे हथरादू खोट पैदा थी आहे। उन चोरी में सिंध हुकूमत भाङे भाईवार आहे। सिंधु दरिया ते गैर ठहियल गैर कानूनी डैम ऐं कैनाल बंदि करे सिंध खे पंहिंजे हिस्से जो पानी ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।